जे ॻाल्हाईंदा रहंदुसि त तव्हां लाइ 5 कलाक जो इंतज़ारु थींदो त 5 कलाक में पाणी माणी निकिरी वेंदो लिंगनि मां। 2 मिंट में तव्हांखे इंशाअल्लाह गर्मी में आज़ादी हूंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह जी जमायत हिते मुंहिंजा बुजुर्ग नौजवान भाइरों मुंहिंजा हिते कंधे ते चई सॼो आहे बाबर खान लुंड साहब, फयाज़ खान लुंड साहब, ॿिया मुनीर लुंड आहिनि, जेके बि हिते बिरादरी आहे ऐं असांजा ॿिया उम्मीदवार बि हिते आहिनि। शर्त साईं मौलाना साहब बि आहिनि, हिकिड़ो ॿियो मार बि आहे असांजो नेशनल असेंबली ते आज़ाद उम्मीदवार कामरेड, ऐं साईं अब्दुल खालिद बि आहे असांजो। मक़सद उहो त अलॻि चयो था, जेके ॿियो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां लाॻापियल दोस्त नेक मर्द आया हो, अस्सलाम वालेकुम। हाणे गुज़ारिश ही आहे त इलेक्शन सफ़ा नज़दीक अची वियो ऐं तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे त तव्हांजो मुस्तक़बिल जो 5 साल जो उम्मीदवार केरु थिए। वो तो हाणे वोट विझंदव त थींदो न। ॿुधो महिरबानी करे ॿुधो, मुख़्तसिर तो कंदो वञा, मुख़्तसिर तव्हांखे हरू भरू तंग नथो कया। हिते 10 इत्यादि असांजो हिकिड़ो सीट एडजस्टमेंट थी आहे, जंहिंमें मौलाना साहब भी उम्मीदवार आहे PS। हाँ, किताब जो निशान होंदो PS 6 ते, वो असांजो इत्यादि आहिनि। ऐं शहरियार खान आहे PS 5 ते। ट्रैक्टर ही हूंदो रोज जो कम ट्रैक्टर। ॿियो फयाज़ खान असांजो बाबर खान ही आहे, मतिलबु PS 8 ते साईं आहे बाबर खान। माना हाणे सोचणो तव्हांखे पवंदो, निशानी अलॻि अलॻि आहिनि, कंहिंखे बोतल आहे, कंहिंखे ट्रैक्टर आहे, कंहिंखे गुलाब आहे। दिले बि घटि कान कई आहे, दिलो बि घटि आहे। किताब भी आहे, माना हिन गर्मी में दिलो खपे ही खपे माण्हू जी पाणी। तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा, हिकिड़ो मक़सद बयान आयो आहे कल अखबार में, उन बयान खे मूंखे जेको ॿुधायो वियो त का हिमायत कई विया पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जी, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, छो त असां सियासत कयूं पिया। ॿियो ॿुधो त सही आराम सां, मुख़्तसिर ॿुधंदा वञो। छो त असां हिकिड़ी सियासत कई आहे उसूलनि जी, ऐं उसूलनि में कॾहिं बि ईअं न थींदो आहे त तव्हां जंहिं ग़लत प्रोपेगेंडा जे ख़िलाफ़, इन मुल्क दुश्मन फ़ैसिले करंदड़ जमात जे ख़िलाफ़ एतिरी वॾी आवाज़ बुलंद कई, एॾो वॾो काफ़िलो जमो थियो हैदराबाद में, वरी उन जे टिकट खे तव्हां सपोर्ट कयो त माना असां पंहिंजी ॻाल्हि तां हटी आऊं। इलेक्शन थींदी, इलेक्शन में भले जेको बि खटे, इलेक्शन थे जेको खटे, बाक़ी असांजी तरफ़ा, पार्टी जी तरफ़ा, पीर साहब जी तरफ़ा, दरगाह जी तरफ़ा, हुर जमायत जी तरफ़ा का सपोर्ट कान्हे। ॿियो इहो बि चवंदो हलां त पाण चवनि था त हिते जमायत आहे किथे, ऐं जे आहे
चाहे भी त हिकिड़ी यूसी में आहे, भले बि मुखालफ़त कनि। हाणे तव्हां कोशिश इहा कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त रोज़े वारे जी फैज़ अलाए किथे किथे त इहा काफ़ी तो इंशाअल्लाह उहे वापसि उन्हनि खे हथ में कयो ऐं वापसि वठी अचो। छड़ो इहो ॿुधाइण लाइ त रोज़े वारे जी जमायत जो फैज़ इहो आहे जेको तूं अॼु मुंहुं पियो ॾे।